ओम शांति। दीदी मुरली कार्यक्रम 10/9/2022 मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार आपस में मिली करे न कलयुगी दुनिया जे दुख जे छप्पर खे उठाइणो आहे। बाप खे याद करण जो पुण्य करणो आहे। प्रश्न आहे, ज्ञान जी अविनाशी प्रारब्ध हूंदी आहे, हूंदे हुए भी कई बार पुण्य जो खातो जमा करण जे बजाय खत्म छो करे सघंदा आहिनि। उन्हनि जो खत्म छो थी वेंदो आहे? उत्तर आहे, छो जो पुण्य कंदे कंदे विच में पाप करे सघंदा आहिनि। ज्ञानी तो आत्मा कहलाईंदे हुए संग दोष में अची करे कोई पाप करे त हुन पाप जे कारण कीअं उहा पुण्य भी खत्म थी वेंदा आहिनि। बाप जो थी करे काम विकार जी चोट खाए, बाप जो हथ छॾे वो पहिरों खां ई अधिक पापात्मा ठही वेंदो आहे। उनखे कुल कलंकित चइबो आहे। उहे ॾाढी कड़ी सजा जे भागी थी वेंदा आहिनि। सतगुरु जा निंदा कराइण जे कारण उन्हनि खे ठौर न मिली सघंदी आहे, अर्थात सत्य जी राजाई न मिली सघंदी आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां गॾु रूह रिहान था करनि। ये त आत्मा ॼाणदी आहे कि असां हिकु ई असांजो बेहद जो बाप आहे। उहे त ॿार सम्झी विया आहिनि। मंज़िल आहे मुक्ति, जीवन मुक्ति जी। मुक्ति जे लाइ याची यात्रा जरूरी आहे ऐं जीवन मुक्ति जे लाइ रचना जे आदि मध्य अंत जो खे ॼाणण जरूरी आहे। उहे आहिनि ॾाढा ॿई सहज। सृष्टि जो 84 जन्मनि जो चक्कर फिरंदो रहंदो। इहा तव्हां ॿारनि जी बुद्धि में रहणो खपे। हाणे असांजो 84 जन्मनि जो चक्कर पूरो थियो। हाणे असांखे वञणो आहे वापसि घर। हाणे वापसि त कोई वञी न सघे न, छो जी सभु पापात्मा ई थी विया आहिनि। पापात्मायूं मुक्ति धाम जीवन मुक्ति पापात्मायूं मुक्ति जीवन मुक्ति में वञी न सघनि, न परम धाम में न स्वर्ग में। ये विचार सागर मंथन करणो हूंदो आहे। जो कंदो सो पाईंदो ऐं ख़ुशी में रहंदो तथा ॿियनि खे भी ख़ुशी में लाहींदो। तव्हां ॿारनि खे कृपा व महर करणी आहे। सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे, सम्झाइणो आहे। तव्हांजी आत्मा सतो प्रधान खां हाणे तमो प्रधान थी वई आहे, हिन करे वापसि वञी न सघंदी आहे। पुकारदा भी आहिनि, हे पतित पावन। ॿार ॼाणदा आहिनि कि हाणे पुरुषोत्तम संगम युग आहे। इहा भी कंहिंखे सुठी रीति यादि रहे, कंहिंखे यादि न रहंदो, कंहिंखे रहंदो कंहिंखे न रहंदो, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। परंतु तव्हांखे अगरि संगम युग यादि रहे त भी ख़ुशी जो पारो चढ़ल हुजे कि हिन संगम युग ते हिन सृष्टि ते बाप आया आहिनि। हाणे असां बाप सां गॾु मिली सघंदा आहियूं हर समय। बाप सां गॾु मिली करे हर कर्म करे सघंदा आहियूं। बाप टीचर यादि रहे त भी ख़ुशी जो पारो चढ़ल हुजे। कंहिंजो वॾो विघ्न विच में पईंदो आहे, कंहिंखे थोरो पईंदा त जरूर आहिनि। कई मथे वञी करे पोइ हेठि अची वेंदा आहिनि। कई जी अवस्था सुठी हूंदी आहे त दिल ते चढ़ी वेंदा आहिनि, पोइ हेठि किरंदा आहिनि त भी कमाई घटि थी वेंदी आहे। जीअं दुनिया में केतिरो दान पुण्य कंदा आहिनि, हिन करे कि पुण्य आत्मा ठहे। पोइ अगरि पुण्य कंदे कंदे पाप करण लॻी वेंदा त पाप आत्मा ठही वेंदा। तव्हांजो पुण्य आहे ही बाप खे यादि करण में। यादि सां ई तव्हांजी आत्मा पुण्य आत्मा ठहींदी आहे। त अगरि बाप खे भुलिजी वियो, ॿिए कंहिंजे संग में अची वियो त ॾाढा पाप करण सां तव्हांजो कुझु पुण्य जो कयो हूंदो उहो भी खत्म थी वेंदो। सम्झो अॼु दान कंदा आहियो, सेंटर खोलदा आहियो, कल पोइ बेमुख थी वेंदा आहियो त पहिरों खां भी जास्ती किरी पवंदा आहियो, छो जी पाप कंदा आहियो त उहो खातो जमा जे बदिले न थी वेंदो। पहिरों ॾाढी सुठी सर्विस करणी खपे। पहिरों ॾाढी सुठी सर्विस कंदा हुया, ॻाल्हि न पुछो, पोइ हिकदमि किरी पवंदा आहिनि, शादी करे वठंदा आहिनि, पहिरों खां भी जास्ती ख़राब थी वेंदा आहिनि। पाप करण सां उहो पाप जो बोझो
चढ़दो रहंदो। जमा ऐं नाज जीअं मुरादी कमाई संभालती आहे न, परंतु हिन ॻाल्हियुनि खे बि कोई सम्झण वारो सम्झे। पाप भी कोई हल्को कोई वॾो थींदो आहे। काम जो सभिनि खां वॾो कड़ो, क्रोध सेकेंड, लोभ उन खां घटि, मोह उन खां घटि, नंबरवार आहिनि न। काम जी चोट खाइण सां जे बदिले नुक़सान थी वेंदो आहे। छो जी सतगुरु जी निंदा कराईंदा आहिनि त ठहर न पाए सघनि, उहा दिल सां ई उतरी वेंदा आहिनि। बाप जो ठही करे बाप खे ई छॾे ॾींदा आहिनि, पोइ हुननि जा कर्म बि अहिड़ा थींदा आहिनि। कारण शायद हली न सघियो, अक्सर करके काम जी चोट जास्ती लगती आहे। यही मुख्य दुश्मन आहे न। कॾहिं ॿुधियो क्रोध जी एफजी जलाईंदा आहिनि, कामी जी ठाहींदा आहिनि, कामी जी ठाहे करे एफजी जलाईंदा आहिनि। रावण ठहरियो न। बाप चईंदा आहिनि काम जे जीत पायो त जगत जीत थींदा। बिल्कुलु हरो वेठो आहे त जीत जे बदिले हार थी वेंदी आहे। बिल्कुलु बाबा चए थो बिल्कुलु हराए ॾींदी आहे, पोइ जीत जे बदिले हार थी वेंदी आहे। बाप खे सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अचो, काम सां ॾाढा पीड़ित थींदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि बाबा हिन त कारो मुंहुं करे छॾियो। बाबा चईंदा तव्हां त कुल कलंकित आहे, क्रोध व मोह जे लाइ न चईंदा, सॼो मदार काम ते आहे। सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अचो। बाप आया आहिनि त बि पतित थींदा रहंदा आहिनि, त बाप छा करे? साधु संत आदि सब कोई पुकारदो आहे, हे पतित पावन बाबा अचो। अर्थ कोई न सम्झदा आहिनि, कोई मञदो आहे कि हा अचण वारो हा जो नई दुनिया स्थापना कंदो असांजे लाइ, परंतु टाइम ॾाढो लंबो ॾेई छॾियो अथनि त घोर अंधियारे में किरी पवंदा आहिनि। ज्ञान ऐं अज्ञान आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति में तव्हां जंहिंजी पूजा कंदा आहियो हुनखे ॼाणंदा न आहियो त उहो भक्ति के कम जी न ॼाणण जे कारण जो कुछ कंदा आहियो उहो निष्फल थी वेंदो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि दान पुण्य करण सां फल मिलंदो आहे, परंतु उहो अल्पकाल जे लाइ काग विष्टा जे समान सुख हूंदो आहे। सन्यासी भी चईंदा आहिनि इहे दुनिया में जो सुख मिलंदो आहे उहो काग विष्टा समान आहे, बाक़ी सब दुखी दुख आहे। बाप चए तो मामिकम याद करो त तव्हांजा सब दुख दूर थी वञे। विचार करो कि असां केतिरो याद कंदा आहियूं। जो पुराणो हिसाब खत्म भी थी और नयो जमा भी थी, केतिरो कोई जमा कंदो आहे। हिन में धन आदि जी ॻाल्हि न आहे, ये त पाप कीअं मिटनि बाबा जमा करण, सुठा कर्म करे करे पुण्य जमा करो। मूल ॻाल्हि आहे ही पवित्रता जी। ये न सम्झो कि बाबा खे लिखी करे ॾियण सां कोई जन्म जन्मांतर जो खत्म थी वेंदो। पाप जो बोझो जन्म जन्मांतर ॾाढो आहे, उहो सभु न कटिजो आहे न। हिन जन्म में जो कयो हुनजी हल्की थी वेंदी आहे, बाक़ी जो महिनत ॾाढी कंदा आहियूं न, जेतिरो यादि में रहंदा ओतिरो पापनि जो बोझ हल्को थींदो वेंदो। कोई ॿार ॾाढी महिनत कंदा आहिनि, लखनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि, 84 जन्मनि जो चक्कर सम्झाईंदा आहिनि, जन्मनि जे हिसाब खे तव्हां ॼाणंदा आहियो। विचार करो केतिरो योग भला आहे। असांजो जन्म कॾहिं थींदो आहे? सतयुग जे आदि में थी सघंदो आहे असांजो जन्म? ये पंहिंजी जांच करणी आहे। सतयुग आदि में कंहिंजो जन्म थींदो जो पक्को ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी हूंदो, जो ॾाढो पुरुषार्थ कंदो, उहो ई सतयुग जे आदि में जन्म वठंदो। उहो कोई छिपी थोड़ी रहंदो। ये न समझो कि कोई सतयुग में ईंदो, कोई ये न समझो सभी सतयुग में ईंदा, मतलब जेतिरा भी बाबा जा ॿार आहिनि, कोई त पिछाड़ी में अची करे थोरो बहुत वठी वठंदो।
जो जास्ती कमाई कंदो वो जल्दी ईंदो, कम कमाई कंदो त देरी सां ईंदो। इन करे बाप खे त ॾाढो यादि करणो खपे। आई बि ॾाढो चए जो सुठी रीति यादि कंदा हुनखे ख़ुशी रहंदी। असां जल्दी नई दुनिया में ईंदासीं। राजा ठहिणो आहे त प्रजा बि त ठाहिणी आहे न। प्रजा ई न ठाहींदव त राजा कीअं ठहींदा। कोई सेंटर खोलंदो आहे, हुनजी कमाई बि ॾाढी थींदी आहे, फ़ाइदो थींदो आहे त 2-3 सेंटर बि खोलंदा आहिनि। सेंटर त बाबा ई खोलाईंदा रहंदा आहिनि। जो कंदा आहिनि हुननि जो हिसाब हुन में अची वेंदो। मिली करे तव्हां सभु दुख जो छप्पर उठाईंदा आहियो। सभिनि जो कंधो मिलंदो आहे न। बाबा चए थो सभिनि जो कंधो मिलंदो आहे त हिसाब सभिनि खे मिलंदो आहे। जेतिरी महिनत कंदा ओतिरो उच्च पद मिलंदो। उन्हनि खे ख़ुशी बि ॾाढी हूंदी। ॾिसबो आहे केतिरनि जो उद्धार कंदा आहिनि। सर्विस ॾाढी सुठी कंदा रहंदा आहिनि। जीअं मिसाल ॾींदा आहिनि मम्मा जो। मम्मा ॾाढी सुठी सर्विस कई त उन्हनि जो केतिरो कल्याण थी वियो न। मूल ॻाल्हि आहे ही सर्विस करण जी। योग जी बि सर्विस आहे न। डायरेक्शन मिलंदा रहंदा आहिनि। कीअं यादि करणो आहे। जीअं बिंदी जो राज बि बाबा सम्झायोसीं। हाणे अॻियां हली करे ॿियो ई ॿुधाईंदा रहंदा। ही बाबा बिंदी आहे न, बिंदी जो राज बि पहिरियों बाबा न ॿुधाई, पोइ ॿुधाईंदा रहंदा। दिन प्रतिदिन उन्नति थींदी वेंदी आहे। पॉइंट्स निकलंदा रहंदा आहिनि। ॾाढा डिफिकल्ट बि न आहे, ॾाढो डिफिकल्ट थोड़ी आहे। सहज ई आहे न। जो सर्विस में तत्पर आहिनि उहे झट पॉइंट खे पकड़े वठंदा आहिनि। जो सर्विस में न रहंदा आहिनि उन्हनि जी बुद्धि में कुझु बि न वेंदो आहे। बिंदी बिंदी कंदे रहंदा। परंतु कीअं बिंदी खे यादि करूं, कीअं बिंदी खे ॾिसूं आहे ॾाढो सहज। कोई बिंदी खे साम्हूं रखी थोड़ी यादि करणो आहे। ये तो समझण जी ॻाल्हि आहे। हितनि जी आत्मा नज़र अचे थी, लेकिन आहे आत्मा केतिरी नंढी आहे न। आत्मा जो नाम रूप देश काल कोई ॿुधाए न सघे। परमात्मा जे लाइ पुछंदा आहिनि उन्हनि जो नाम रूप देश काल छा आहे। बेसमझ मनुष्य न आत्मा खे ॼाणंदा आहिनि न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। हिते बि जो पूरी रीति न ॼाणंदा आहिनि, सिर्फ़ु बाबा बाबा कंदा रहंदा आहिनि। नॉलेज काथां सिखंदा आहिनि। नॉलेज काथे सिखंदा आहिनि। कुझु बि सर्विस न कंदा आहिनि, खाईंदा रहंदा आहिनि। जीअं सन्यासियुनि जे वटि अवधूत हूंदा आहिनि न, जो कंदा कुझु बि न आहिनि, खाईंदा रहंदा आहिनि। बाक़ी सन्यास धारण कयो, विकारनि खे छॾियो, उहो बि कम घटि ॻाल्हि न आहे। भले हुननि ॿियो कुझु न ॾिसो। हिन दुनिया में सिर्फ़ु उहा काम विकार खे छॾे वेठा आहिनि त माण्हू कीअं हुननि जे अॻियां सर दर्द कनि। भले ॿिया विकार न छॾे अथनि त हिन दुनिया जे हिसाब सां काम विकार छॾे करे सन्यास करणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां पवित्र हुयो, हाणे अपवित्र ठही विया आहियो। तव्हां ही 84 जन्मनि जो चक्कर लॻायो। इन ॻाल्हियुनि खे बि मनुष्य सम्झी न सघे। भक्ति बिल्कुलु अलॻि आहे, ज्ञान बिल्कुलु अलॻि आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे पुरुषार्थ सां लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहिणो आहे त श्रीमत ते पूरो हलणो खपे। महिनत त आहे न। बाक़ी ये बीमारी आदि जो हल्दी रहंदी आहे, ये निशानी अंत ताईं दिखाए में ॾींदी, पोइ गुम थी वेंदी। पोइ कोई दुख न रहंदो। बाप खे चईंदा आहियूं दुख अथव सुख अथव, लिबरेटर रहम करो त पोइ सभु दुखनि सां छुड़ाईंदो आहे न। दुख में बि मनुष्य ॾाढा सिमरन कंदा आहिनि। हे प्रभु, हे राम। दुख जे टाइम सभु चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो। परंतु भगवान कहिड़ा ये कोई ॼाणंदो ई न आहे। और दुख में भगवान खे उहो ई माण्हू यादि करे सघंदो आहे जो पहिरियों यादि करण जो अभ्यास हूंदो। कंहिंखे यादि करण भगवान खे ॼाणंदो ई न आहे। मंदिर गुरुद्वारे कंहिं बि रूप में तव्हां भगवान खे यादि ई न कंदा आहियो त दुख में बि तव्हां यादि न करे सघंदा आहियो। पोइ हुननि जे बदिले ॿिया दुआयूं कंदा रहंदा। इन करे बाबा चए थो सिर्फ़ु हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करे हर कदम करो। अभ्यास त हाणे काई करणो न। सिर्फ़ु चईंदा आहिनि गॉड फादर खे यादि करो, ख़ुदा खे यादि करो। तव्हां त सुठी रीति ॼाणंदा आहियो उहो असांजो बाप आहे न।
बाप ही सिखलाईंदो आ पंहिंजी खे आत्मा समझी करे मूंखे यादि करो। भक्ति मार्ग में ये चईंदा आहिनि कि पंहिंजी खे आत्मा समझी बाप खे यादि करो। न, उते त केतिरे प्रकार जा भगवान जा रूप ठाहिया। अथा भक्ति जी वैरायटी आहे। ज्ञान त हिकु सम्झंदा आहिनि भक्ति सां भगवान मिलंदो। भक्ति कॾहिं खां शुरू थींदी आहे, केरु जास्ती भक्ति कंदो आहे ये कंहिंखे बि पतो न आहे। छा अर्जुन 40,000 वर्ष भक्ति कंदो रहंदो? छा केसि ताईं भक्ति कंदो? हाणे तव्हां ॼाणंदा आहियो एतिरो समय भक्ति हलंदी आहे, एतिरो समय ज्ञान हलंदो आहे। भक्तनि खे पतो ई न लॻंदो आहे। उन्हनि खे सम्झाइण लाइ ही एतिरी प्रदर्शनी आदि कंदा रहंदा आहिनि। प्रदर्शनी में बि कोटो में कोई निकिरंदो आहे, अॻियां हली करे या ॿिया निकिरंदा। हिते भी केतिरा ढेर ईंदा आहिनि। तव्हां केतिरा थोड़ा आहियो जो सच्चा ब्राह्मण पवित्र आहे, जो रेगुलर हुजे, रेगुलर हूंदो उहो ईंदो। परंतु इहे भी हिसाब कढी न सघंदा आहिनि कि सच्चा ब्राह्मण केतिरा आहिनि। ॾाढा कूड़ा भी आहिनि। ब्राह्मणनि जो कम ई आहे कथा ॿुधाइण। बाबा भी कथा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे भी कथा ॿुधाइणी आहे। यथा बाप सां ॿार, ॿारनि जो भी कम आहे गीता ज्ञान ॿुधाइण। परंतु सभु काथे ॿुधाईंदा आहिनि? तव्हां ॼाणंदा आहियो ज्ञान जी पुस्तक हिकु गीता ई आहे। उहा आहे सर्वशास्त्र में शिरोमणि। उनमें सभु अची वियो। माई बाप आहे गीता। गीता में गीता सां ई त सभु निकिता आहिनि। लेकिन हिन समय जी गीता में सच नमक मिसल आहे, अटे में जी नमक मिसल आहे। त बाक़ी ग्रंथ शास्त्रनि में भी एतिरो ई सच आहे। हाणे बाबा सके सच सच गीता ज्ञान तो ॿुधाए। बाप ही अची करे सभिनि जी सदगति कंदो आहे। इहे भी लिखी सघंदा आहियो। श्री बाबा जी जयंती ही हीरे तुल्य आहे। बाक़ी सभु जयंती कौड़ी तुल्य आहिनि। बाप खे त सभु यादि कंदा आहिनि। कलयुगी मनुष्य सतयुगी देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। उन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो केरु? हिकु बाप। ॾेखारींदा भी आहिनि सभु देवताउनि जो चित्र आहे कि वो शिवलिंग जी पूजा था कनि। त बि सम्झनि नथा सभिनि खे ॾियण वारो शिव आहे। त असांखे शिव खे ई यादि करणो खपे न, जो असांजी आत्मा जो बाप आहे। इहे भी सम्झाए न सघंदा आहिनि। जो सुठी रीति बाबा जी ते इहा ॻाल्हि भी कोई ॿार कंहिंखे सम्झाए नथा सघनि कि जॾहिं देवताउनि खे तव्हां देवताउनि खे ठाहिण वारो शिव, त तव्हां कलयुगी मनुष्य देवताउनि खे छो था पूजो? शिव खे यादि करो न। कायदे मुताबिक़ कोई सम्झाईंदो न आहे। बाबा चईंदो आहे असांजा कई ॿार कंस्ट्रक्शन सां गॾु डिस्ट्रक्शन भी कंदा रहंदा आहिनि। महारथी, घोड़े सवार, प्यादे सभु आहिनि। त प्यादा छा कंदा? पढ़े लिखे जे आगे भरी दोईंदा, मतलब दास जी प्रजा ठहींदा न। त बाबा जे घर में भी अगर कोई ॿार अहिड़ो कम थो करे त मतलब वो दास जी ठहींदा। प्रजा त ॿाहिरां वारी ठहींदी आहे न। त असांखे कॾहिं भी दिल शिकस्त न थियणो खपे कि बाबा जी घर में भी ॿार ईअं था करनि। अगर कोई कुछ अहिड़ो करे त तव्हांखे शांत रहणो, सम्झणो आहे, ज्ञान स्वरूप आत्मा ठहणो। बाकी बाबा चए तो बाकी जो न भरी धोईंदा, न पढ़दा पढ़ाईंदा, उन्हनि खे छा थींदो? उत पंछू। अच्छा, मिठी मिठी सिकिन ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, रूहानी सब ॿारनि खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। असांजी भी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां बाप बिंदी हिन ॻाल्हि खे यथार्थ समझी करे बाप खे यादि करणो। बिंदी बिंदी चई करे मुंझणो न आहे, सर्विस ते तत्पर रहणो। ॿियो आहे सच्ची गीता ॿुधणी आहे, ॿुधाइणी आहे। सच्चो ब्राह्मण ठहिण लाइ पवित्र रहणो। रेगुलर पढ़ाई जरूर करणी आहे। वरदान आहे सदा खुशी जी खुराक खाइण वारा, खुशी बांटण वारा, खुश नसीब बेफिक्र ठहो। ब्रह्मन जीवन जी खुराक आहे खुशी। जो सदा खुशी जी खुराक खाइण वारा आहिनि, खुशी बांटण वारा आहिनि, उहो ई खुश नसीब आहे। उन्हनि जे दिल में, उन्हनि जे दिल सां ईअं ई निकिरंदो आहे
कि मुंहिंजो मुंहुं जहिड़ो खुशनसीब ॿियो कोई भी न आहे। भले सागर जी लहरियूं भी डुबाइण वारी अची वञनि त भी फिकर न आहे। विष्णु जी जो योग युक्त आहिनि उहे सदा सेफ आहिनि। इन करे सॼे कल्प में हिन समय ही तव्हां बेफिक्र जीवन जो अनुभव कंदा आहियो। सत्संग में भी बेफिक्र हूंदा लेकिन ज्ञान न हूंदो। हिते भी कहिड़े प्रकार की फिक्र न है, लेकिन हिते ज्ञान युक्त, ज्ञान स्वरूप योग युक्त आत्मा थी करे बेफिक्र आहे। समझ सां बेफिक्र आहे। स्लोगन आहे हुते त कुछ फिक्र हूंदी ही न। हिते फिक्र हूंदे हुए भी असां बेफिक्र आहियूं, असांखे हुन सां असर नथो पए। स्लोगन आहे सहज पुरुषार्थी थियणो आहे त सर्व जी दुआनि सां स्वयं खे भरपूर कंदा वञो त सहज अॻियां वधंदा रहंदा। ओम शांति।